चाचा साईं, तव्हांजो सभु ॻाल्हियूं सोन आहे ऐं मां मञा थो त मूंखां नंढियूं वॾियूं ग़लतियूं थियूं आहिनि ऐं मां पशेमान आहियां। मां तव्हां में उमेद रखां थो त तव्हां मूंखे माफ़ करे छॾींदो। पुट, मां तुंहिंजी का बि ग़लती दिलि ते नाहे रखी, न ई मां तोखां नाराज़ आहियां। तूं रुगो सिर्फ़ु सबा खे राज़ी करण जी कोशिशि कर। जेकॾहिं बाबा सबा राज़ी थी वञे त मां तव्हांजी मङणी करण तयारु आहियां। चाचा साईं, मूंखे पूरी उमेद आहे त मां सोट सबा खे मञाए वठंदुसि, पर जेकॾहिं तव्हां थोरी कोशिशि कंदा ऐं हुनखे राज़ी कंदा त मूंखे पूरी पक आहे त सोट सबा हिन रिश्ते खां कॾहिं बि इनकार न कंदी। पुट, मां पूरी कोशिशि कई आहे, पर बाबा सबा जो चवणु आहे त हीअ मुंहिंजी ज़िंदगी जो सुवालु आहे। हाणे बाबा तूं ई ॿुधाए त मां हुनजी ज़िंदगी में दख़ल अंदाज़ी कीअं थो करे सघां? चाचा साईं, मां पूरी ज़िंदगी तव्हांजो नौकर थी गुज़ारींदुसि। सिर्फ़ु हिकु चकर तव्हां मूं ते एतबार करे ॾिसो। ॾिस बाबा, असांखे नौकरनि जी ज़रूरत न आहे, असांखे ज़रूरत आहे हमदर्द जी। बाक़ी नौकर त चंद पैसनि ते मिली वेंदा। मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदुसि चाचा साईं त बाक़ी ज़िंदगी मां हिन ख़ानदान जो हमदर्द थी गुज़ारियां। तव्हां भली सबा जे वेझो अचो ऐं पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कयो। मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे पूरी इजाज़त आहे। तव्हां सां शादी करण लाइ राज़ी थी वञे मूंखे कोई इतराज़ कोन हूंदो, पर जो इनकार थी करे मां बाबा हुन मथां ज़ोर कोन ॾींदुसि। नहीं तूं ई मूंखे मयार ॾिजांइ। चाचा साईं, ख़ुदा कंदो त सबा राज़ी थी वेंदी ऐं मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि त मां सबा खे राज़ी कयां। चाचा साईं, हाणे तव्हां वियो, ॿाहिरि इमरान वेठो आहे, मां हुन सां वियां थो। ठीकु आहे चाचा साईं? छा चयो चाचे तव्हां? तव्हां हलो जॻह ते, मां तव्हांखे ॿुधायां थो। चलो तो हलो। न काकी, तूं वे वधाई सां कचेरी कर, मां ॾेई जो थी अचां। काकी, जेकॾहिं तूं मोर जी शादी राणी सां कराईंदी न, सॼी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत कंदी। मूं बि इहो ई सोचे रखियो आहे। बसि खेरनि सां मोर मोटी अचे, पोइ वीचारी राणी जे मथे ते मोर जे नाले जी पोती। राणी मोर खे, मोर राणी खे चाहे थो। काकी, इहा जोड़ी ॾाढी ठहंदी। चई त सच थी, जोड़ी त ॾाढी ठहंदी ॿिन्हिनि जी। बसि अलाह ईमान ॾे बेबल खे ऐं सूमर खे। काकी, काका सूमर जे हथ में कुझु बि न आहे। तूं रुगो काकी बेबुल खे राज़ी करे वठ। काकी बेबुल बि सुथरी त राज़ी कान थींदी। काकी, उनखे राज़ी राणी कंदी। छोरी, मूं ख़िलाफ़ काकी जा कन त न पई भरी? अरे राणी, तुंहिंजी पारत थी करे। मुंहिंजी सहेली आई त मुंहिंजी पारत कंदीअ। अल्लाह भाई जी पानी से भरिया। हाँ। ही वठो साईं पाणी। बिस्मिल्लाह। भाई पानी पीअण में केॾो न खारो थी वियो आहे। जेको हिते मिठो खूह हुयो उहो त हाणे पूरी तरह सां खारो थी वियो आहे। खाइण लाइ त
मानीअ जो टुकुर बि कोन थो मिले, पर हाणे त हिते जर जो पाणी पीअण लाइ बि कोन मिलंदो। मुझेरी जेकॾहिं न जर जो पाणी ज़हर थी वियो आहे पोइ त हिते कोई बि न रही सघंदो। बुख खे त घुटा ॾींदा, जेरा रहंदा त अचूं, पर पाणीअ खां सवाइ हिते कीअं रही सघिबो? मूंखे त इहो ख़ौफ़ थी पियो आहे त किथे हिन पाणीअ में का बीमारी न पैदा थी वञे। हाणे सभिनी खे चई छॾ त ॿार जीअं पाणी भरे अचनि न, त दिलनि में विझण खां पहिरियां उन्हनि खे बाहि ते गरम करे उॿारे पोइ दिलनि में विझी पोइ पीअनि। पर मुझेरी एतिरो कष्ट केरु कंदो? भई जान खां वधीक कहिड़ी महिनत आहे ॿी? जेकॾहिं इहा पाणीअ मां हिकिड़े खे बीमारी थी न, त इहा बीमारी ॻोठ जे हर माण्हू खे वकोड़े वेंदी। मां सभिनी खे सम्झाए थी छॾियां, मालिक साईं असां सभिनी खे बीमारियुनि खां परे रखनि। आमीन। हिते कीअं अचणु थियो? मैडम मोर खे पार्क घुमाइण आई आहे। इहो ई मोर आहे जेको तुंहिंजो पतो कटींदो। अमंदे यार, जेसी तानी इहो नौकर इन घर में आहे न, तुंहिंजी दाल हिते कोन करंदी। इनखे तां भॼाए कढ। त पोइ मूंखे तूं सलाह ॾे त असांखे छा करणु घुरिजे। जेकॾहिं मां कुझु कयो ऐं ज़ाहिर थी पियुसि न, त पोइ चाचा ऐं सोट मूंखे कॾहिं बि घर में अचणु कोन ॾींदा। मोर खे भॼाइण लाइ तूं खादम खे इस्तेमालु कर, उहो लालची आहे। इहा सलाह सुठी आहे। मूंखे न खादम खे इस्तेमालु करणो पवंदो, पोइ न मोर खे ॿुधाईंदुसि त मां ॿिमूं ई भला आहियां। जेकॾहिं हिकिड़े पासे चिथाड़ींदो न, त ॿिए पासे चक हणंदोमांसि। वॾी महारत वारी रांदि आहे, जेको हिनखे सम्झे। धूड़ा महारत ही है निभागी रांदा। निभागी था में हो अबा मूं ॿुधो आहे त इहा रांदि जिथे बि निभागी खेॾबी आहे न, उते वेड़नि जा वेड़ा वीरान थी वेंदा आहिनि। अरे हीअ जई बकवास थो करे, तूं हुनखे छॾ, रांदि हलो। थी सघे थो या निभागी रांदि हुजे, पोइ सॼो इल्ज़ाम मूं ते लॻे। इन करे रांदि ख़तम था कयूं। अरे दाऊदी पाण निभागा तरड़ा। अबा कंडेरा, तूं का ॿी रांदि खेॾी आहे? भला ज़रूर ई इहा निभागी रांदि खेॾण जे। हाणे इहो ॿुधा त सिभागी रांदि कहिड़ी आहे जेका असां खेॾूं भला? हा, सिभागी। सोचां थो सिभागी। अरे बाबा ही सॼो ॾींहुं था फकंदो थो अचे, वरी तूं उन खां थो पुछी त कहिड़ी निभागी आहे कहिड़ी सभागी आहे। चई जाई तो भाऊ कंडरा। बा कांतेरो थाप थो करे, मां निभागो न आहियां। तूं छॾे निकाने लाउदी, अच मूंसां जड़ियूं बूटियूं ॻोल्हे अचूं, त मां तोखे हिकमत सेखारियां। खुदा जी कुदरत और रहम तो हिकमत सिखे। अदा मोरल असां खां गलती थी वई, असां तोखां पंहिंजे ग़लतीअ जी माफ़ी वठण आहियूं, माफ़ कर दा। हा मोरल, उन वक़्तु न असां वॾी परेशानी में हुयासीं, तॾहिं तुंहिंजे मथां हथु खयोसीं। उन ग़लती जी त माफ़ी वठण आहियूं न तोखां। हे ॾिस, माफ़ कर न। ॾिस न अदा मोरल, तूं असांजो मौसम यार, तूं असांखे कमु वठी ॾिनो, असांखे रहण लाइ जॻह वठी ॾिनई, असांजे राशन ऐं खाध खुराक जो बंदोबस्तु कई यार। असांखे भेण न घुरिजे, तूं असांजो वञो ई, तूं भली असांजे राति हली असांजे घर रहियो था। हा बस, तूं बि त असां वॾो नाहक कयो नी, ज़ुल्म कयई न। पूरा 15 ॾींहं तोसां कमु कयोसीं, वञी कढी 200 रुपया तिरीअ ते रखियई। छो? बाबा जेको तव्हांजो हक़ हुयो न, उहो तव्हांखे मूं ॾेई छॾियो। भला ॿुध, जेकॾहिं असां हाणे महीनो कमु कंदासीं त छा तूं असांखे 400 रुपया ॾींदे? बाबा जॻह जो किरायो बि हुयो न पूरे महीने जो, उहो मूं ॾेई छॾियो। बाक़ी छा कयां? बाबा मोरल दिल जो साफ़ आहे, तव्हांजो रुपयो बि न खाईंदो। अञा 10-12 ॾींहं तव्हां हिन जॻह में रही सघो था, जेका ॿी वठी ॾिनी तमामु। अयो
सीधे यारनि खे बि त महीने जा पैसा ॾिनल हूंदा न, पोइ त उन्हनि वटि असां सीधो खणी सघूं था न। हाणे छॾ बेली कावड़ खे तूं असांजे उन घर हल जॻह ते तोसां असांजो अमरावा रांझण उहो मिलण थो चाहे तो था। हा इहो रांझण वरी केरु आहे? अड़े बाबा जंहिंखे मां सुञाणां बि कोन थो उन सां मां छो मिलां? रांझण असांजो ईअं सम्झ वॾो आहे, तूं हुन सां मिलंदे त कहिड़ो ॾोह थी पवंदो आहे। चलो ठीकु आहे, शाम जी जॻह ते ईंदुसि पोइ रांझण सां मिली वठूं था। ज़रूरु अचे अदा। ठीकु आहे ठीकु आहे। नटाईंदो तो देना ताईं, खुदा ख़ैर करे यार। हा नटाए त थो। हा यार लोला ख़बर नथी पवे त काके होतू वारा हिन शहर में आहिनि या के ॿिए शहर में आहिनि। रांझण ॿिया शहर त असां खां तमामु घणो परे आहिनि। जे उहे हूंदा त हिन ई शहर में हूंदा। हिन शहर में आहिनि त असांखे मिलनि थियूं कोन था। नंढड़ो शहर न आहे तो तकिड़ो मिली वञनि, ॻोल्हियूं था। जेकॾहिं हिन शहर में आहिनि न त उन्हनि खे ज़रूरु ॻोल्हींदासीं। अच मूंसां। आदम, तूं असां सभिनी खे पंहिंजो दोस्त सम्झ ऐं मुंहिंजे घर खे पंहिंजो घर सम्झ। मूंखे कमु ॿुधायो ऐं मूंखे वापसि बंगले ते वञिणो आहे। तूं परेशान न थी, उते मोर आहे कमु संभालण लाइ। हाणे तूं मूंखे इहो ॿुधा त पहिरियां मानी खाईंदे या चांहि पीअंदे? न न मानी जी ज़रूरत न आहे, मां सिर्फ़ु चांहि पीअंदुसि। नदीम ऐं कामरान, तव्हां वञो सुठी चांहि ठाराइजो। ठीकु आहे, तव्हां हली कमरे में वियो, असां चांहि ठाहे खणी था अचूं। आदिल, तोसां तमामु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं तोखे उन कम में मुंहिंजी हर हाल में मदद करणी पवंदी। हलिया कमरे ते हलूं, बाक़ी ॻाल्हियूं उते कयूं था। हलिया। लगी रही थद रही लगी रही ॻाल्हि त ॿुधो, ही सभु वीचारा तव्हांखे मुंहुं त ॾेखारे विया आहिनि। हाणे वरी कंहिंजी यादि आई अथव जो इहे गीत पिया ॻाइजनि? काकी मूंखे न हिन खे अञा कुझु नाहिन आया, इन खे उन्हनि जी यादि पई सताए। केरु नाहिन आया? अम्मा असांजी सहेली नाज़ा न आया आई, हुनजी उखीर लॻी आहे, हुनजी यादि सताए थी। हाणे ॿुधो, तई ॿई सहेलियूं गॾु आहियो, पोइ बि दासा एॾी थी यादि अचे ऐं हू त वीचारी हुते अकेली आहे। उनजो सोच अथव त उनजो छा हाल हूंदो? मां कुझु बि ॿुधणु नथी चाहियां। कुझु बि कयो, कीअं बि कयो, वापसि ॻोठ हलो। ये कहिड़ी छोरी जड़ी थी? ये तो सब चरी आ क्यों? हेडा चप्पल छागे आया वारी लताड़े आया हूँ खेरन जायत चे पता हूँ और ये चेते इकारा वापस चलो छोरी के भूख न कटड़े को वनो शौक आ। बाबा जेके हुते आहिनि छा हू बुखनि ते मरी विया आहिनि जो असां मरी वेंदासीं? अम्मा ॻाल्हि इहा न आहे त हू मरी विया या बची विया, पर असांजो एतिरी मंज़िल मारे हिते पहुता आहियूं। असांखे महीनो ॿ त खुरड़ियूं हणण ॾे, 4 टका ठाहियूं पोइ त हितां निकिरूं। अमा ॾिस न बाबा, ॾाही थी असीं जो हिते आया आहियूं, कमायूं था पिया, सॼो शहर ज़ाइरो 2-3 टका कमायूं था, 2-3 टकड़ा बचायूं था, तो आई वेल कम अचनि। बाबा ॻाल्हि ॿुध, असां 2-3 महीना हिते हूंदासीं। 2-3 महीना? मुंहिंजा त हिते 2 ॾींहं बि नथा गुज़रनि ऐं तव्हां 2-3 महीननि जी ॻाल्हि था कयो। धीअ जेकॾहिं पंधु न सवलो हुजे हा त असां रोज़ राति जो तोखे घर वठी हलूं हा ऐं सुबुह जो मोटाए अचूं हा। तोखे त ख़बर आहे न केॾी मुश्किल सां पंधु करे अची हिते पहुता आहियूं। मौत जे मुंहं मां निकिरी अचे हिते पहुता हूं, वरी हलूं मौत जे मुंहं में, छा वरी उतां मौत जे मुंहं मां वापसि हिते पहुचंदासीं? त पोइ वापसि अचण जी का बि ज़रूरत न आहे बाबा। बुख ऐं डुख ते बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं उते ई पूरा कंदासीं। जेकॾहिं तव्हां न हलंदो न त मां कसम खणी चवां थी सुबुह जो मां निकिरी वेंदसि अकेली, ॻोठ वञी पहुचंदसि। दग मां ॾिसी आई आहियां।
करे शादी छोरी करी ये छोरी थी अरे करी इन्हें मैं तो नजर रखनी पौती नजर किथे हिनन में रुली न मरे तो पोइ रखेसि इहा बि मां रखांसि छा तू कहिड़ो थी कमु करी पई रखी से तू मां छा रखां तूं न उथजाए आदम हाणे त तूं कमु सम्झी वियो हूंदे हा मां पाण हिन निभागे मोर खे हितां भॼाइण जे चकर में आहियां जॾहिं खां निभागो हिते आयो आहे मुंहिंजी रोज़ी ते लत अची वई आहे असां चाचा जे घर मां सभई गॾिजी चोरी कंदासीं ऐं इहो इल्ज़ाम इन कमीणे मोर मथां हणंदासीं तां चोरी करणु सवली न थई अहमद तूं सिर्फ़ु राति जो दर खोले रखजांइ मां नदीम ऐं अहमद पाण ई दाख़िल थींदासीं ऐं हा चोरी करण महिल तूं बि असां सां गॾु हुजिजांइ चोरी त करे वठंदासीं पर मोर जे मथां जंहिं महिल इल्ज़ाम हणंदासीं न पोइ साहब ऐं मैडम त कॾहिं बि कोन मञींदा हुननि खे एतबार ॼाण तुंहिंजो कमु आहे बाक़ी उहो मुंहिंजी ज़बान ते कॾहिं बि एतबार कोन कंदा न न न न फ़िलहालु तकड़ि न कयो मूंखे सिर्फ़ु 2 ॾींहं ॾियो मां सोचे तव्हांखे ॿुधाईंदुसि त मोर मथां इल्ज़ाम कीअं ॾियणो आहे त पोइ सोचण जे लाइ 2 ॾींहं खोड़ अथई असल में मोर मथां साहब जो वॾो भरवसो आहे मुंहिंजे इल्ज़ाम हणण सां बि हू यकीन न कंदा चाचा साईं खे इहा ख़बर आहे त हुननि जे ॻोठ में बुख काहे पई आहे हिन लाइ हू मोर कुझु बि करे सघे थो पोइ बि साहब खे सबूत जी ज़रूरत त पवंदी न त पोइ ईअं कंदासीं चोरी थियल पैसनि मां सामान वठी ऐं मोर जे ॻोठु रवानो कंदासीं ऐं ॻोठाणियुनि खे इहो ॿुधाइणो आहे त सामान मोर मोकिलियो आहे सामान ॻोठु मोकिलण लाइ असांखे कंहिं ॿिए ॻोठ वारे खे पाण सां मिलाइणो पवंदो पहिरीं कंहिं ॿिए माण्हू खे असां पाण सां गॾु मिलाए पोइ बंगले में चोरी कराईंदासीं त जीअं इल्ज़ाम मोर ते अचनि अमां तुंहिंजो सौटु मिनथू कंदो रहे थो ऐं मां बि इहो ई थो सोचां त तूं पंहिंजे सौट सां शादी कर हू पंहिंजो मिटु आहे ऐं मुंहिंजो भाइटियो आहे तुंहिंजो सौटु आहे पप्पा सौट जो किरदारु अलाए छो मूंखे न वणंदो आहे हुन में तमामु घणी लालच ऐं वॾाई आहे बाबा हू पाण खे बदिलाए वेंदो तूं रुगो हा कर त मां तव्हांजी मङणी कराए छॾियां पोइ त हिक ॿिए खे परखण जो वक़्तु मिली वेंदो साहिबु इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे जॾहिं मैडम जी शादी थी वेंदी न पोइ असां तमामु घणो नचंदासीं फ़िलहालु मां मङणी नथी कयां ऐं न ई वरी शादी करण मूड आहे पुट तो मथां मां को बि ज़ोर न रखंदुसि पर तोखे एतिरो चवंदुसि त अमन तुंहिंजो सॻो सौटु आहे ऐं शादी खां पोइ बाबा हू बि पेर ते अची वेंदो ऐं जेकॾहिं पुट तूं कंहिं ॿिए सां शादी करणु चाहीं थी त पोइ तोखे ई घर छॾिणो पवंदो सिर्फ़ु तूं अकेली न थींदी पर मां बि अकेलो बणिजी ईंदुसि इन करे बाबा चवां थो त तुंहिंजी अम्मा सां निकाह थिए त तव्हां ॿई हिते मूं वटि रहिजी ईंदो ठीकु आहे पप्पा मां सोचां थी ऐं सौट खे बि ॾिसां थी त हुन में केतिरो बदिलाव अचे थो मूंखे पका पुट जेको तूं फ़ैसिलो कंदीअ मुंहिंजी पंहिंजे लाइ भलो सोचींदीअ यार हिकु त हिन काके वसाए जी इहा पुराणी आदत सदाईं असां सां ॻोठ खां वठी शहर में बि असांखे बीहारियो हलियो थो वञे पक अथव इहो मोरियल ईंदो या न हा ईंदो इहो ई दस दस आयो 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 रे अस्सलाम वालेकुम मोरियल वालेकुम सलाम असां तो वटि इन लाइ आया आहियूं जो तव्हां इहो ई सम्झंदा हूंदव त हिननि खे कम तां मूं जवाबु ॾियारियो आहे पर ईअं न आहे हीअ हुते बेवकूफ़ी कंदा आहिनि तॾहिं तव्हांजे हमरा जो हथ मशीन में अची ऐं मालिक खे ख़ौफ़ थी वियो बाबा तॾहिं सभिनी खे जवाबु ॾिजे मोरियल मां मञा थो त हिननि कुझु शरारतूं कयूं हूंदियूं पर बदाड़े जो हथु मशीन में अचण खां पोइ इहे सभु सम्झी विया आहिनि त मशीन सां हरकत न आहे कबी असांजे पीउ ॾाॾे जी तोप जे कम ते बि अहिड़ियूं हरकतूं कयूं मोरल 15-20 ॾींहं लोड़ियो अथऊं पोइ बि असांजा 1200-1500 थींदा इहा ॻाल्हि बि तव्हां खां पुछणी हुई
15 ॾींहंनि जी मज़दूरी सिर्फ़ु 200 रुपया। पर जेके हिननि जा पैसा हुया हिसाब कयोसीं, उन में जॻह जो किरायो बि कटियोसीं, बाक़ी जेको दुकान जो थोरो सामान हो उहे पैसा कटियासीं, जेके हिन जा टका बचिया उहे त मूं हिननि खे वापसि ॾेई छॾिया। मोरल 15-20 ॾींहं लोड़ियो अथऊं, पोइ बि असांजा 1200-1500 थींदा। अरे बाबा, जेकॾहिं तव्हांखे एतबार न आहे त पोइ तव्हांखे सेठ जे साम्हूं वठी हलां भला। ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं असांजी सेठ सां ॼाण सुञाण हुजे हा त असां तोखे मिनतूं छो कयूं? मां हथ थो ॿधां तोखे त हिन सभिनी खे मज़दूरी बि वधाए ॾे, ऐं हा, जेके हिननि जूं पघारूं बि रहियल आहिनि उहे बि वठी ॾे। वरी बि सुभाणे मां सेठ सां मिली ॻाल्हाए ॾिसां थो, ॾिसूं था तूं छा थो चए। तोखे इहा पूरी पक आहे त असांखे सेठ ॿियारींदो? ऐं हा भाऊ मोरल, हिकिड़ो माण्हू सवायो आहे, हुनजी बि सेठ खे पारत कजो। उते 100 माण्हू कमु कंदा आहिनि, उन्हनि जी तूं का बि परवाह न कर। जेकॾहिं हिननि खे कमु मिलियो त तोखे मिलियो। अलाए कॾहिं उहो घर आबाद थींदो, कॾहिं असांजी साहेड़ी पाण अची हुन घर खे रोशन कंदी। राणी, हिन वारे सभु शहर विया आहिनि, चवनि पिया त पहिरियां काका होतू खे ॻोल्हींदासीं ऐं पोइ कमु कंदासीं। मूंखे पूरी उमेद आहे त रांझण पाण सां ॻोल्हे उन्हनि खे वठी ईंदो। ख़ुदा करे अचनि, बाक़ी काका होतू वॾो ज़िद्दी आहिनि। राणी, जेकॾहिं ज़िद्दी न हुजे हा त हितां सभिनीनि खे दुख सूर में छॾे न वञे हा। हा, पाण त वियो, पर असांजी साहेड़ी नाज़ा खे बि हुन रोले छॾियो आहे। तूं छा थी भाई, तूं हुते नाज़ा जा ॾींहं ऐं रातूं कीअं गुज़रंदियूं हूंदियूं? सुडकी सुडकी ॾींहं रातूं गुज़ारींदी हूंदी। राणी, मां त शहर जूं रौनकूं ॾिसी ख़ुशि हूंदी। अबाणा कख कख हूंदा आहिनि, ऐं ॿी ॻाल्हि त हू असां साहेड़ियुनि खे कॾहिं बि विसारे नथी सघे। हर वक़्तु हुनखे असांजी ताक़ हूंदी। राणी, जीअं असां हुनखे यादि कयूं थियूं, उहा बि असांखे ईअं ई यादि कंदी हूंदी। वो बाकानेरा मुंह ते पाणी बाबा थोरो हार। ख़बर कान्हे का त पाणीअ जी बि हिते खोट थी वई आहे। किथां वञूं, परे खां पाणी भरे था अचूं। जे तूं समूरो पाणी पंहिंजे मुंहं ते हारे छॾींदे न त पोइ त मरंदासीं न। तूं छा थो सम्झी त हाणे मां मुंहुं बि नथो आहियां? अॼु टियों ॾींहुं आहे त मूं मुंहुं नाहे धोतो, सिर्फ़ु गुरड़ी कंदो आहियां। तूं बि गुरड़ी कर, जीअं वात में धप न थियई। इहा वात में धप तोखे हूंदी, मूंखे न। न, जे वात में बदबू न थई त पोइ एॾो मुंहं ते पाणी हारी छो थो? अरे मां त तव्हां ते पाथो हो, मानी तो खा त नड़ीअ में तो हथ विझी न मुंहुं तो धोआ त बि कुझु न कुझु चवी थो। आख़िर तुंहिंजी मूंसां दुश्मनी कहिड़ी हो? तोसां दुश्मनी नाहे, हिन ॻोठा वारनि जो पियो सोचां। अरे जेकॾहिं तूं हिन जो ख़ैरु खोई त पोइ कॾहिं काए कचा हथनि थो भरे अची। जेकॾहिं मां पाणी भरे आयसि न त पोइ ढुक बि नसीब कोन थींदी। इहो बि मालिक जो शुक्र आहे जो मां तो वटि महिमान न आहियो। मां पाण वतां थो ॿियनि जे दर ते धिका खाईंदो, तूं वरी मूं वटि महिमान थी ईंदे। तारो ये जमादार मोरियल पहिरें नंबर जो चोर ऐं ठग आहे। जेकॾहिं तव्हां सभु हुन जे हेठां इहे कमाईंदा रहंदव न त हू तव्हांखे एतिरा पैसा ॾींदो जो तव्हांजो हितां जो गुज़र सफ़र बि कोन थी सघंदो, ऐं तव्हां असांजे लाइ कुझु बि बचाए कोन सघंदव। 2-3 कारखाना ॿिया बि सुझनि था, भला मां उते वञी कम जी जांच कयां? तूं वञी कम जी जांच कर, असां वञूं था काके होतू खे ॻोल्हण। शहर में चारई तरफ़ खिंडड़ी था वञनि। पोइ उथो न, देरि न कयो न, बाबारनि खे ॻोल्हायो न। काके होतूअ खे हाणे अटिकल सां ॻोल्हणो पवंदो। सभई अलॻि अलॻि थी वञो, कंहिंजे न कंहिंजे मुंहुं लॻंदो। शहर जे ॿाहिरां ॾिसो जिते झूपड़ियूं ऐं छपरा हुजनि। पोइ हाणे उठ, वक़्तु न विञाए, हलो हलो। मां हलो वञे। अम्मा, उते त कम ते आवे। न मां कोन वेंदसि, मुंहिंजे किचन में वञण त दिलि नथी चए। मां हक़ लाल जी रोज़ी कमाइण था हलूं, को चोरी करण कोन था हलूं। हक़ लाल जी रोज़ी कमाइण में को बि ऐब कोन्हे। मुंहिंजे दिलि नथी चए,
तव्हां भले वञो। तोखे हाणे अकेलो छॾे वञण ते असांखे बि ख़ौफ़ पियो थिए। पक सम्झ मां ही झूपड़ी छॾे काॾे बि न वेंदसि। जेकॾहिं न ॿाहिरि वई त पहिरीं रुली पिनी वरी हिते मोटी थी। हलो देरि थी थिए, वो छोरा पाठा मेड़े न वञनि ढेरनि अथव। हलो सवेरे बल सां हलो। अम्मा ॿाराणी न कजांइ, हिते ई हुजजांइ, असां मोटी था अचूं। हलो तूं हल, घर में बि अॻियां, ॿाहिरि बि अॻियां, अॻियां बि अॻियां, हाणे थी अॻियां। हलो तूं छा ते तो मुंहिंजी साड़ियूं मोटियूं खाई? तूं अॻियां हल हाणे। हल हाणे हल 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 अॻियां। जल्दी करो, पाठा न किथे मेड़े वञनि छोरा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।